Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. जुमा लीमो चए थो त मां सॼी हक़ीक़त ॿुधाइण लाइ तयारु आहियां। तव्हां सादिक खे हिते घुरायो, मां तव्हांखे सॼी हक़ीक़त ॿुधायां थो। अॼु त अधो सादिक नथो अची सघे, बाक़ी सुभाणे उन खे हिते वठी ईंदासीं। यार लीमो हिते बेज़ार थी चुको आहे, चए थो त तव्हांजी क़ैद में मां हिकु मिंट बि नथो रही सघां। ॼऊंसि था सटको, हले पोइ राज़ी थिए। माण्हू मारणु असांजो कमु न आहे अदा, बाक़ी सादिक असांजो यार आहे, उन जे करे असां लीमे खे ख़ाली दड़का ऐं दाबा ॾींदासीं। न त रुमाल ॾे त बूथ ते ॿधांसि थो। सब्र जुमा सब्र, अदा सादिक खे तूं अचण ॾे। हिनजो मतिलब त लीमे खे सादिक जुमे ऐं सिकंदर जे हवाले कयो आहे। दातू खान पूरी पक न आहे, शक आहे। ज़ाहिर आहे सादिक जो ॿियो कहिड़ो कमु हूंदो जुमे ऐं सिकंदर में। लॻे त मूंखे ईअं ई थो। हाणे तव्हांखे सिकंदर ऐं जुमे मथां अख रखणी आहे, जीअं लीमो उन्हनि वटां ॻोठ न पहुचे, ईअं ई हू लीमे खे छॾनि न। हिन लीमे खे खंभे खणी अची असां वटि पेश कजो। असां त पंहिंजे तरफ़ां पूरी कोशिशि कंदासीं। खमीज़ा खाना लीमो जे ॻोठ पहुतो न, पोइ असां लाइ ख़तरो आहे। इन करे तव्हां जांच कयो त इन्हनि लीमे खे लिकायो किथे आहे। जेकॾहिं इहो लीमो उन्हनि वटि आहे त ॾींहं ॿिनि में ख़बर पइजी वेंदी। जे इहा ख़बर पइजी वञे त लीमो आहे किथे, त पोइ लीमे खे उतां ई गुम कजे। दातू खान आख़िर इहो मसइलो कहिड़ो आहे, ॿुधायो छो नथा? सब्र कर अनवर, सब्र कर, तोखे हर ॻाल्हि जी ख़बर पइजी वेंदी। रुगो हिकु चक्कर इहो लीमो हथ अची वञे, पोइ उहो ई ॿुधाईंदो त सादिक असांजे ख़िलाफ़ शाहिदी ॾियण जे लाइ हिनखे कहिड़ियूं कहिड़ियूं पटियूं पढ़ायूं। ऐं इहा इन सादिकड़े खे ख़बर ई न आहे त हुन फिटायो कंहिंसां आहे, छो त पीराणो जंहिंजो खणे पेर तव्हांजो ख़ुदा करे ख़ैर। ओ या शइ लॻे थो त बचल ऐं सोभारे जे विच में ठाह थी वियो आहे। तॾहिं त इहो छोरो छोरीअ खे सोभारे ॾांहुं खयूं पियो वञे। रेस मूं त तव्हांखे पहिरां ई ॿुधायो त रेस बचल खान ऐं सोभारे खान जे विच में खिचड़ी पची तयारु थी वई आहे। रेस हाणे छा सोचियो था? कमदार उन लाइ कुझु न कुझु त सोचणो ई पवंदो। रेस बचल खान ऐं सोभारे खान जो विच में ठाह असांखे कमज़ोर कंदो। करम खान को इगड़िन जो गुॾो नाहे जंहिंखे इहो बचल ऐं सोभारो कमज़ोर करे बाह ॾेई साड़े छॾे, पर इन्हनि ॿिन्ही जा हथ बाह में पाण सड़ंदा। जेकॾहिं मूं ईअं न कयो न त तव्हां इहो कॾहिं बि न सोचिजो त करम खान को शातिर दिमाग़ जो मालिक न आहे। हाणे हिननि सां अहिड़ो कमु कंदुसि जो सालनि ताईं इहे ॿई धुरियूं वरी सिधियूं कॾहिं बि कोन थींदियूं। अचो वेहो। पुफी तू मुझे हर वक्त टोकू कंदी आई त मां अजायो ॻाल्हाईंदी आहियां, जेको तू ऐं फुफड़ ॻाल्हाईंदा आहियो उहो सजायो हूंदो आहे। बस कर हाणे असीं अजायो ॻाल्हायूं सजायो ॻाल्हायूं, इहो सभु कुझु ॻाल्हाइण ते तूं ई त मजबूर कंदी आहीं।
असां त थियासीं नंढा पर तव्हां त वॾा कुझु अकुल कयो न। जॾहिं नंढा वॾनि जी इज़त करणु छॾे ॾियनि पोइ वॾनि मां चङाई रखण जी उम्मीद जेको माण्हू रखे न उहो पहिरें नंबर जो बेवकूफ़ माण्हू। बाबा हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए, इहो ॿुधाए त असांजे विच में ठाह कीअं थींदो? बाबा इहो मूंखां न पुछ, माणे खां पुछ त इहो जहिड़ो कॾहिं ख़तमु थींदो या ढिबकी कॾहिं वॼणु बंदि थींदी। ॻाल्हि तूं ॿुध, मूंखे को झेड़े करण जो शौक़ु आहे जो सॼो ॾींहुं वठी चक 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 कयां। आउं त सोचींदी हुअसि राणे जी शादी कराईंदसि के सुख माणींदासीं, असांजी का ख़िदमतड़ी कंदी। मूंखे कहिड़ी ख़बर जेको असांजो अॻियो सुख आहे उहो बि ख़तमु थी वेंदो हलियो। पुपी तुंहिंजो सुकून त कुदरत वारे बर्बाद कयो आहे, उनमें मुंहिंजो कहिड़ो ॾोह? वाह 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 जो थी ॻाल्हाई, छोरा ॿुधी पियो न इन जूं ॻाल्हियूं। कहिड़ा वाइस थी करे, कुदरत असांजो सुकून ख़राब कयो आहे। बाक़ी ही जेका आहे न सा असांखे ओ हिंदोरनि में थी झूले, हिंदोरनि में पई लोॾे। मां सम्झी वियुसि तव्हांजो इहो जहिड़ो कॾहिं ख़तमु थियण वारो आहे ई कोन। इन करे अॼु खां पोइ मां तव्हांजी कंहिं बि ॻाल्हि ते कन कोन ॾींदुसि। अरे बाबा तूं त ख़ैर सां खणी कन न ॾींदी असांजे जहिड़नि झटनि में, पर हिन छोरीअ जेके असांजे कननि में न कीड़ा मकोड़ा भरिया आहिनि उन्हनि खे केरु मोह ॾींदो? तव्हां ॿिन्ही खे पूरी पक्का त इहो लीमो ज़बान खोलींदो? अदा सादिक, हू वीचारो आहे सहे जी खल ऐं तव्हांजी सट किथे सही सघंदो? अदा असां सां इहा ई ॻाल्हि कई अथई त समूरी हक़ीक़त ॿुधाईंदुसि। मां त चवां थो अॼो को ॾींहुं हुनखे उते ई रहण ॾियो, भले हिन लीमे खे वज़न जी ख़बर पए। अदा सादिक, हू त रोई रोई किन कंदो। पहिरियां त पंहिंजो पाण खे इहो लीमो ठाहु पियो सम्झे, कूड़ मथां कूड़ पियो हणे। हाणे इन भाऊ लीमे खान जूं दाहूं बंदि न थियूं थियनि, रड़ हेठि अथसि रड़ मथे अथसि, रिहूं थी पवनि। मां त चवां थो हली मिलोसि ऐं उन मां पोइ हली हथ कढो। ॻाल्हि ॿुधो, कन खोले, तव्हां ॿई ॼणा। हुननि जो पहिरियों शक मूं ते हुयो, सम्झो था? हाणे तव्हां ॿिन्ही ते बि शक कंदा। ठीकु आहे सादिक, तव्हां बेफ़िक्र रहो। चङो, पोइ ठीकु आहे, सुभाणे मिलंदासीं। मोकिलियाणी कोन्हे, पोइ यारो यारी। अनवर जी ॻाल्हि सही अथई, मूंखे त लॻे थो त दाल में कारो आहे। दाल में कारो न, पर पूरी दाल ही कारी अथई। पक सम्झ इहो लीमो सिकंदर ऐं जुमे वटां, ऐं इहो लीमो सिकंदर ऐं जुमे वटां ॻोठ सही सलामत न पहुचण घुर्जे। सावल, मोमल खे पंहिंजे पीउ जे घर छॾे आए। हा उर, कुझु ॾींहं जे लाइ मथे जो सूर ख़तमु थी वियो। सावल, वरी बि हूअ हिन घर जी इज़त आहे, घणा ॾींहं हुनखे ओॾां न छॾिजाए। माण्हुनि जी ख़बर अथई न, अजायूं ख़बरूं कंदा आहिनि। न उर, एतिरा ॾींहं हुनखे उते कोन छॾींदुसि, कुझु ॾींहं रहण ॾेसि, पोइ वठी ईंदोमांसि। मां सम्झां थो। भला सोभारे तोखे रहण जी सलाह न कई छा? पूरा सोभारे रहण जे लाइ वॾो ज़ोर भरियो, छॾे ई कोन पियो। चइबो त मानी खाई पोइ वञजाए। मूं चयोमांसि त मानी ॿिए दफ़े खाईंदुसि। मां हुन खां नटाए हिते अची पहुतो आहियां। सावल, सोभारे जे मथां को बि भरोसो नथो करे सघिजे, छो त हीउ रिश्तो कुर्ब में नाहे ठहियो, दुश्मनी जे ज़ोर ते थियो आहे। एतबार नथो करे सघिजे, इन जे करे तूं वधि खां वधि पंहिंजो ख़्यालु रखजांइ। हा उर, मूंखे पंहिंजो ख़्यालु आहे, पर को बि पीउ नाहे चाहींदो त मां पंहिंजे न्याणीअ जे मुड़ुस खे मारियां। सावल, दुश्मनीअ में माण्हू अंधा थी वेंदा आहिनि, उहे बि त पीअर आहिनि न, जेके पंहिंजी न्याणियुनि खे कारी करार ॾेई मारे छॾींदा आहिनि। इन जे करे
तूं इन सोभारे खां पंहिंजो ख्यालु रखजांइ। तूं परेशान न थी, अल्लाह साईं भलाई कंदो। तूं मानी खणी अच, मूंखे बुख लगी आहे। ठीकु आहे, तव्हां हथ मुंहुं धोई वठो, मां मानी खणी थी अचां। हा ढोलण जानी, अच अच वे। ॾियो ख़बर घर में अमुन लॻो पियो आहे, मां सेमीरा करे ॿाहिरि निकितल आहियां। ढोलू वाकई जहिड़ो ॿुधम तहिड़ो ॾिठम, माण्हू माण्हू खे सुञाणी थो। सोरठ ढोलू खे ईअं न समझजां, वॾी खिट थई। अड़े यार राणा छॾ, तोखे सदाई मज़ाक। तुंहिंजा हिकिड़ा ढगा चोर काए विया जो परेशान आहीं। ढगनि ते यादि आयो त मामे मूं वारे ॾाढो असांखे तंग कयो आहे। अदा ढोलू, तुंहिंजो मामा कहिड़े क़िस्म जो माण्हू आहे? तव्हां त अहिड़ा कोन हुयो। सोरठ ढोलू वारा इलाही इज़त वारा आहिनि, पर इहा भला अलाए छो अहिड़ी थी आहे। अड़े यार ॻाल्हियूं कहिड़ी थो पुछी, हो अॻे ॻोठ वारा जिथे रहंदो हुयो न, उहे कल्ह अची निकिता त असांजूं कुकड़ियूं चोराए आयो आहे। अड़े पो तोखे त ख़बर आहे मां बि ढोलू आहियां, को घटि हूंदुसि। मूं चयो माने तदा वाकई ॾोही असां आहियूं, पोइ ॾंड में मूं वारे मामे खे काहे वञो, पर साईं जान न छुटी। वॾो ला ढोलू, पोइ छा चयनि? पोइ बसि पोइ पेर भॻा, चयनि हाणे ने उठ खे काहे केरु, बसि पोइ न काइंसि, मुंहिंजो मन जान छुटे। ईअं किथे थो वञे, इहो तव्हांखे घरां कढंदो। रखो अलाह ते, पर अबे वारनि जा वॾा ॾोह थियल आहिनि जो या मुसीबत हाणे ई असांजी ॻिची में अची पई आहे। अदा ढोलू, पाण खे वॾो चालाक सम्झंदो आहीं, एतिरो नंढड़ो मसलो तोखां हल नथो थिए। सोरठ तूं ॾिसजांइ त ढोलू की तो पंहिंजे मामे मां जान छॾाए। तव्हां सभु ॿाहिरि वञो। मिठल, तूं हिते बीह। जी रे सर, हुकुम कयो बाबा साईं। मूंखे को अहिड़ो माण्हू खपे जेको सोभारे जे घर ईंदो वेंदो हुजे ऐं उन जे घर जो कमकार कंदो हुजे। सोभारे खान जो बोरची आहे, पर हुन में कमु कहिड़ो आहे सर? उन खां हिकु ज़रूरी कमु वठिणो आहे। पर हुन जेकर असांजे लाइ कमु कयो बि न रे सर, त हू सोभारे खान सां ज़रूरु ॻाल्हि कंदो। मिटल, लालच अहिड़ी बुरी बला आहे जेका इंसान खे अंधो बि करे छॾींदी आहे ऐं गुंगो बि। हू असांजो कमु बि कंदो ऐं कंहिंसां ॻाल्हि बि कोन कंदो। अहिड़ो राज़ वारो कमु आहे छा रे सर, जो तव्हां कमदार खे बि ॿाहिरि कढी छॾियो? हा मिठल, ईअं ई सम्झ। पोइ सरकार ॿुधायो भला। थोरो सब्र कर, मां नथो चाहियां त इन कम जी मुंहिंजे मलाइकनि खे बि ख़बर पवे। पहिरियां कमु थिए, पोइ तव्हांखे त छा, पूरे तरह खे ख़बर पइजी वेंदी त ही छा थी वियो। जेका तव्हांजी मर्ज़ी आहे सर। हाणे तूं वञ, कहिड़े बि तरीक़े सां बोरचीअ खे मूं वटि वठी अच, पर कमु अहिड़ी तरह कजांइ जो बोरचीअ जे अचण जी ख़बर कंहिं बि माण्हूअ खे न पवे। जेकॾहिं हिते अचण खां इनकार करे त उनखे लालच ॾिजांइ ऐं चइजांसि त माण्हुनि खां लिकी मूं वटि पहुचे। उनजे हिते अचण जी ख़बर कंहिंखे बि न पवे। ठीकु आहे रे सर, मां वञी कोशिशि कयां थो। करम खान जे कहर खां अॼु ताईं केर बि बची न आहे सघियो। त इहे कीड़ा मकोड़ा
अहमद जेतिरा ॾींहं मूं महिल हिते आहे न, रद पचा जो समूरो कमु तूं कंदे। मां नथो चाहियां त मुंहिंजी धीउ कंहिं कम में हथ विझे। रसा हुकुम खपे तव्हांजो, जीअं तव्हां चवंदो तीअं मां कंदुसि। ठीकु आहे, ठीकु आहे। ॿियो ॿुधाए मां, सावल जो तोसां कहिड़ो वर्ताव आहे? बाबा अञा त सावल मूंसां सही मुंहुं ॾेई ॻाल्हाए कोन थो। मां त हुते हाणे बेज़ार थी वई आहियां, तॾहिं त मां हिते हली आयसि ऐं तेसि ताईं वापसि न वेंदसि जेसि ताईं सावल जो गुरूर ख़तमु न थी वेंदो। न अम्मा न, इहा ग़लती करण मां तोखे कॾहिं बि न ॾींदुमि। जेकॾहिं तूं वापसि न वईं न त तूं सावल जे दिलि तां लही वेंदीअ। बाबा हींअर वरी कहिड़ो सावल मूंखे चाहे थो जो मां हाणे हुनजे दिलि तां लही वेंदसि? प्यार सां न सही, नफ़रत सां ई सही, पर मुमल तूं हुनजी दिलि में ज़रूरु आहीं। पर जेकॾहिं तूं वापसि न वईं न त इहा नफ़रत बि सावल जे दिलि मां तो लाइ ख़तमु थी वेंदी ऐं तूं सावल जे दिलि में कॾहिं बि जाइ न करे सघंदीअ। मां चाहियां थो त तूं वापसि वञ, कोशिश कर सावल जे दिलि में पंहिंजी जाइ ठाहिण लाइ। ठीकु आहे बाबा, जेकॾहिं तव्हां चओ था त मां वापसि हली वेंदसि, कोशिशि कंदसि, पर कमु ॾाढो मुश्किल आहे बाबा। अम्मा तूं हुनजी निकाह ॿधी ज़ाल आहीं। घणो वक़्तु इहो सावल तोखां नफ़रत नथो करे सघे ऐं तूं सावल जी दिलि खटण लाइ हिकु न हिकु ॾींहुं ज़रूरु कामयाबु थींदी। लगे था दिले में मख पियो आहे। अरे कौन सा पानी ताज़ो कल जो भरियल आहे मख पियो आहे दिले में। अल्लाह जो लगन ख्याल त कल जो पानी भरियल आहे, अञा तूं पानी न भरियो अथनि ऐं पाणी हिकु थोरो ॿियो मख पियो आहे पाणी में। केरु पींदो मखारो पाणी? मां त न पींदुसि मखारो पाणी, ख़बर पिए। ओ दाली मां लाइ कहिड़े हाल में हूंदे। मूंखे त हेर पहले ई तोसां गॾु मानी खाइण जी मितेरी त जॾहिं खां शादी कई आहे हिकु गिरहो मूंसां गॾु मानी न खाधी अथई। अदाली मां मूंखे त हाणे तोखां सवाइ मानी बि कोन थी वणे। चाचा ख़बर घणो नरो मूंखां खिल न वही वञे। आ ख़बर हाणे एतिरो नरो ऐं उन लीमे जो जेको मानी आहे न उहो बि तूं न खा, उन जो भाङो अलॻि कर, उनखे ॾेरा ख़त्मो त ढोलू खाए। खैर घुर खैर रोलू, ये हरू भरू बि तूं सुठी ॻाल्हियूं न कंदो कर। अल्लाह साईं हयाती ॾे मुंहिंजे हथे लीमे खे, जीअरो आहे छो हुनखे ख़त्मो ॾियासि, ज़रूरु मोटी ईंदो। दुआ कर दुआ। मामा रोलू असां ॾाढा ख़त्मा खाधा है है, पर हाणे मुश्किल नसीब आहे। मूंखे ख़बर आहे ख़बर, तुंहिंजो हां लीमे जे लाइ कोन थो फाटे। ही लीमे जेको तोखे पैसनि जो आसरो ॾिनो आहे न, उन्हनि पैसनि जे लाइ हां थो फाटे। ऐं ढोलू तूं बि हिन जे लाइ घणो हाणे उदास न थी। तेरी पैसा किथे आहे? ए मड़े लीमो पियो ख़बर के बेवकूफ़ ठाहे। मामा रोलू अॻु में त ॾाढो भलो हूंदे, क़िस्मत सां ई ॻाल्हाईंदे, पर भलो त ॻाल्हाईंदे। हाणे अलाए कहिड़ी हवा लॻई जो सफ़ा फील ई फिरी वई। पर वो चवंदा कोन न त इंसान खरे जी बि मुद कान्हे अथई। रोलू इहा त तोखे ऐं मूंखे पहिरियां ई पक हुई त लीमो हिन खे बेवकूफ़ बणाए पियो, पर साईं ही त सम्झे पियो त लीमो को लख खणी ईंदो अची हिन खे ॾींदो। कुझु बि हुजे मितेरी, इहो अधो लीमो मूंखे बेवकूफ़ न कंदो, छो जो अधे लीमे खे मुंहिंजी कावड़ जी ख़बर आहे। हाँ त पोइ भला पैसा काथे आहिनि? ॿुधा न। अरे निभागा मूंखे लॻी आहे पंहिंजे भाउ जी, तव्हांखे वरी लॻी आहे पैसनि जी। लीमे खे माण्हू छा कंदा? हा जिते बि हूंदो हुन लाइ अटे ते चटी हूंदो, ॿ टे ॾींहं हुनखे राहे पाणे हथ कढंदसि। जे ईअं न कयो न त उन्हनि जो अन्न जो गुंदियूं ख़ाली करे छॾींदो निभागो। मामा रोलू वो चवंदा आहिनि त शिकिल भली न हुजे त माण्हू ॻाल्हि भली करे। पैसा पैसा पैसा, सुबुह शाम पैसा, राति सुम्हण महिल पैसा, सुबुह जो नाश्ते में पैसा। खुदा खुदा कर कुछ, खुदा खुदा कर। सच थी चई मतेरी, ही लीमो कर ख़बर, ये ॿई भार कंहिं कम जो न आहिनि। अटे ते चटी
अरे रोलू तोखे कहिड़ी तकलीफ़ आहे? सॼो ॾींहुं पोरियो था कयूं दुकान ते, वहोला रंदा था पिया था हणूं, पैसा कमाए अटो वठी था घर में खाऊं, तोखे कहिड़ी तकलीफ़ आहे? असुल अहिड़ी थी कावड़ अचे जो। अरे ॻाल्हि ॿुध, ॾातू असांजो यार आहे, पर असांजो कचे जा माण्हू। हिन तरह में जेकी विख खणी पवंदी न, त सोचे सम्झी खणी पवंदी। हा खमीसा, ॾातू हिन तरह जो मञल ऐं मशहूरु चोर आहे। पंहिंजे ॻोठ में न कंहिंखे पनाह ॾींदो आहे ऐं न वरी चोरी थींदी अथसि। यार आहे असुली माण्हू। यार अनवर, उसूली त आहे, तॾहिं त हिन तरह जा माण्हू हुन ॻोठ ॼंदा आहिनि ऐं हुनजी इज़त कंदा आहिनि। चवंदा न आहिनि त ॾाढे जी लटके ॿ मथा हूंदा ॾाढी लटके। पर यार खमीसा, ॾातू हिकिड़ो कमु ख़राबु कयो आहे। पर कहिड़ो अनवर? ॾातू सोभारे जी धीउ खे तलाक न ॾे हा त बहितर। ॾिसो अनवर, सोभारो ख़ान बि त 2-3 वार करे चुको आहे न ॾातूअ जे मथां। जीअं ॾातू कमज़ोर ऐं ख्वार थिए ऐं ॾातू वञी हुनजी धीउ खे तलाक ॾेई बांदू कयईं। ॾातू पलांद कयो उहो त ठीकु आहे, पर हुन छोकिरीअ जी ज़िंदगी त तबाह थी वई न। बचल खान जो वेठो आहे, चङो आहे ॻोठ जो कि ॿिए सां ई परणाए छॾींदसि। यार खमीसा, हुन छोकिरीअ जो रिश्तो कॾहिं ॾिस त मंगणहारनि में पियो करे, कॾहिं वरी किथे पियो करे। वरी बि बचल खान हुनजी शादी पंहिंजे पुट सां कराए छॾी। बसि यार, इहे रंगे जा रंग थी, जिथे हुनजो नसीब थियो। हाणे त बचल खान जे घर में आहे, सुखी रहंदी। पर तूं उन्हनि ॻाल्हियुनि खे छॾे, हल त हली को शिकार बुकार था कयूं न। हा यार खमीसा, हाणे उथ त हलूं, शाम थींदे ई को शिकार जी तलाश था कयूं। ड्रामा सोप सीरियल मीरास जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।